सही। त इहे जेके इलाइक़ा अञा रहिजी विया आहिनि, इन जे हिसाब सां का स्ट्रैटेजी का प्लानिंग आहे त इन्हनि खे कीअं आहिस्ता आहिस्ता कवर कयो वञिबो ऐं जेका हेल्पलाइन आहे उहा केतिरी इफेक्टिव आहे? हा, इहो ॾिठो पियो वञे त शहर जा जेके इलाइक़ा मुतासिर आहिनि उन्हनि में जेका इंतिज़ामिया आहे उहा कमु करे पई, पर हाणे जेको आहे ईद जा 3 ॾींहं जेके आहिनि गुज़रण खां पोइ ॼणो सुस्त रफ़्तारी कम जी नज़र अचे पई, छाकाणि त ईद जे ॾींहुं जेको आहे मेयर मुर्ज़ाबाब जेको आहे उहो पाण जेको आहे निकितल हुयो ऐं शहर जा जेके दौरा बि कया। उन दौरान कम जी जेका सूरत हाल हुई उहा तमामु तेज़ीअ सां हुई ऐं ईद जे ॿिए ॾींहुं बि जेको आहे कमकार जेको आहे सफ़ाई सुथराई जो उहो तमामु तेज़ हुयो, पर हाणे जेको इंतिज़ामिया ॼणो घटि कमु कंदे नज़र अचे पई ऐं कचिरो जेको आहे उहो जिथे आहे उते ई पयल नज़र अचे पियो। हाणे जेको आहे ईद जा 3 ॾींहं गुज़री वञण जे बावजूदि जेको आहे इंतिज़ामिया अञा ताईं जेको आहे हाणे सुस्तीअ वारी जेका सूरत हाल में अची वई आहे ऐं हाणे इहो सोचियो पियो वञे त हाणे इन कचिरे खे जेको आहे कहिड़े तरीक़े सां हितां कराची जे शहर मां कढियो वञे। इहो ॿुधायो पियो वञे त उहो जेको कचिरो आहे, जेका आलाइशूं आहिनि, उन्हनि खे असां ज़मीन जे अंदरि जेको आहे उहो पूरींदासीं त जीअं जेके इहे शहर में जेका या बीमारी जी जेका सूरत हाल आहे या कुझु जरासीम जेको आहे अहिड़ो को पैदा न थिए जंहिंसां शहरी जेके आहिनि उहे परेशान थियनि। सही। इहे जेको आहे सो जीअं तव्हां ॿुधायो त डिफरेंट बीमारियूं वग़ैरह रिपोर्ट थी वियूं आहिनि, त इहे के हमेशह का बीमारियूं हूंदियूं हुयूं या इहे के नयूं बीमारियूं हाणे निकितियूं आहिनि ऐं जेको आहे सो इन जे हिसाब सां छा मेजर्स जेके आहिनि उहे प्लान वग़ैरह जेको आहे सो उहो हॉस्पिटल्स या गवर्नमेंट कयो आहे त इहे जेके स्पेसिफिकली इन्हनि जे करे बीमारियूं थियनि थियूं उनखे कीअं हैंडल कयो वञे? ये हिकिड़ो स्पेसिफिक मसइलो आहे, छाकाणि त हर साल जॾहिं बि ईद उल अज़हा जॾहिं जेका थींदी आहे ऐं उनजो जेको टाइम पीरियड आहे उन टाइम पीरियड में इहा जेका ख़ासि करे पेट जे सूर जी जेका बीमारी हूंदी आहे या बुखार हूंदो आहे, इहो हिकिड़ो मख़सूस बीमारी आहे या उन टाइम ॾिठी वेंदी आहे जॾहिं हीउ जेको कचिरो आहे शहर में वधंदो आहे, उन सां जेके मच्छर या उन सां जेके मक्खियूं पैदा थियनि थियूं, उनमें जेको आहे जेका उन दौरान जेका हिन में तमामु घणी वात थिए थी, ख़ासि करे मलेरिया ऐं ॿियूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि में वात थिए थी। इन सां गॾु हिन वक़्तु शहर में गर्मीअ जो हिसाब किताब तमामु घणो आहे, हीट स्ट्रोक जो बि इशूज़ आहिनि, पर हीउ जेको मख़सूस जेको वक़्तु आहे जीअं ही 15 खां 20 ॾींहं जेके आहिनि उन्हनि में तमामु घणा ॿार ख़ासि करे जेके आहिनि उहे तमामु घणा बीमार थियनि था, छाकाणि त ॿार घरनि मां निकिरी करे ॿाहिरि रांदि खेॾनि था या मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ कनि था त उहो जेको जानवरनि जो ब्लड हारियल आहे या ॿियूं शयूं आहिनि त उन्हनि सां जेको आहे तमामु घणा मुतासिर थियनि थींदे जेका नज़र अचनि था। या हर साल जीअं जेको आहे इहो थींदो आहे उनमें या हुकूमत अॻुवाट ई जेका आहे संजीदा हूंदी आहे ऐं अॻुवाट ई अहिड़े क़िस्म जूं जेके बीमारियुनि खां बचाव जा अॻुवाट ई जेके उपाउ वरितल हूंदा आहिनि। कराची जिला अस्पताल में उन जे लाइ हिकिड़ो मख़सूस वार्ड क़ाइमु थियल आहे जंहिंमें जेको आहे उन्हनि खे मरीज़नि खे आइसोलेट बि कयो वेंदो आहे। कुझु मरीज़नि खे जॾहिं का अहिड़ी ख़तरनाक बीमारी या ख़तरनाक जरासीम लॻे थो त मरीज़नि जे आइसोलेट करण जे लाइ हिकिड़ो प्रॉपर वार्ड जेको आहे उहो पिणु जेको आहे क़ाइमु थियल आहे जनाब अस्पताल में, जिथे जेको आहे उन्हनि मरीज़नि जो इलाजु थींदो आहे। उन सां गॾु कराची जूं ॿियूं जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि में पिणु जेको आइसोलेशन जा वार्ड क़ाइमु कया वेंदा आहिनि त जीअं वधीक जेके शहरी आहिनि उहे हिन बीमारियुनि खां बची सघनि। ख़ासि करे ख़ारिश ऐं पेट जी जेका बीमारियूं आहिनि उन्हनि में घणी जेका आहे वात नज़र ईंदी आहे ऐं उहा जेका आहे हिन वक़्तु जेका आहे उहा असांखे नज़र अचे पई, जेका ॾींहंनि जे अंदरि अस्पताल इंतिज़ामिया ॿुधायो आहे त असां वटि कहिड़े क़िस्म जा जेके मरीज़ आहिनि उहे आया। सही। ठीक है शाहिद साहब, तव्हां असां सां गॾु मौजूद रहिजो। हिते असां वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। नाज़रीन, स्टे ट्यून, स्टे विद